जी अस्सलाम वालेकुम। अॼु जेको असां सिंधी पोर्शन कवर कंदासीं फॉर द स्क्रीनिंग टेस्ट ऑफ CC 2023 उहो आहे शाइरनि ऐं अदीबनि जा असुल नाला। छा आहे त हीउ जेको पोर्शन आहे इहो बि पुछियो वेंदो आहे किन में जेको आहे त शाइरनि जा असुल नाला पुछा वेंदा आहिनि ऐं अदीबनि जा बि असुल नाला पुछा वेंदा आहिनि। त अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे शाइरनि ऐं अदीबनि जा असुल नाला। त हाणे जेको पहिरियों आहे उस्ताद बुखारी जेको जदीद शाइर आहे त उस्ताद बुखारी जो असुल नालो छा आहे? उस्ताद बुखारी जो जेको असुल नालो आहे उहो आहे अहमद शाह बुखारी। ऐं ॿियो आहे त उस्ताद बुखारी जो त थी वियो, ॿियो आहे त शेख हयाज़ जो असुल नालो छा आहे? नंबर 2 शेख हयाज़ जेको अगेन हिकु जदीद शाइर आहे। शेख हयाज़ या उस्ताद बुखारी हिननि जा ही लक़ब आहिनि, टाइटल आहिनि। त शेख हयाज़ जो जेको असुल नालो आहे उहो आहे मुबारक अली शेख। टियों जेको आहे त सचल सरमस्त। छा? सचल सरमस्त जो असुल नालो छा आहे? सचल सरमस्त जो असुल नालो आहे अब्दुल वहाब। उन खां बाद में ॿियो आहे त अमर जलील जो असुल नालो छा आहे? अमर जलील। उन्हनि जो असुल नालो छा आहे? अमर जलील जन जो असुल नालो आहे अब्दुल जलील। ॿियो आहे त तनवीर अब्बासी। तनवीर अब्बासी जो असुल नालो छा आहे? तनवीर अब्बासी जो असुल नालो आहे नूर नबी अब्बासी। नूर नबी अब्बासी। ॿियो 6 नंबर असांजो सवाल आहे त इमदाद हुसैनी। इमदाद हुसैनी जो असुल नालो छा आहे? इमदाद हुसैनी जो असुल नालो आहे सैयद इमदाद अली शाह। सैयद इमदाद अली शाह। ॿियो आहे अली बाबा जेको असांजो अदीब आहे। अली बाबा जो असुल नालो आहे अली मोहम्मद रिंद। हाणे तव्हांखे यादि हूंदो त अली बाबा जेको आहे हिकु अदीब आहे, उहो नाविल निगार बि आहे। हिकु सुठो हिनजो हिकिड़ो जेको नाविल आहे जेको तमामु घणो मशहूर बि आहे ऐं हिकु तारीख़ी नाविल बि आहे, उहो आहे मुअन जो दड़ो। ॿियो आहे नंबर 8 असांजो ॿियो अदीब आहे आगा सलीम। थी आहे आगा सलीम जंहिंजो पूरो नालो आहे आगा ख़ालिद सलीम। हाणे आगा सलीम बि जेको आहे त असांजो हिकु मशहूरु अदीब आहे जिन काफ़ी सारा जेको आहे त नाविल लिखिया आहिनि। जेकॾहिं असां हिननि जे जेको आहे त हिकु नाविल जो मिसाल वठूं त उहो आहे ऊंदाही धरती रोशन हथ। ऊंदाही धरती रोशन हथ।